कहिड़े हवाले सां आहे थोरो ॿुधाइजो असांखे। साईं ॻाल्हि हीअ आहे त सिंध में असांजे जेको एजुकेशन जो मिनिस्टर आहे, नायल मिनिस्टर आहे, जंहिंजे जेको स्टेज ते बि उहा अदाकारी करे जेके हू लैंग्वेज ॻाल्हाए थो उस्ताद जे लाइ, अॼु असीं उन जे लाइ आहियूं त स्कूलनि में फर्नीचर कोन्हे, स्कूलनि में किताब कोन्हनि, उस्तादनि जा मञियल मुतालबा अॼु ॾींहं ताईं उन्हनि पूरा न कया आहिनि। असां वटि कई हिननि जा एफिडेविट पिया आहिनि जंहिंमें हिननि एग्रीड उस्तादनि जे मसइलनि ते लिखियो आहे, पर अॼु ॾींहं ताईं उन्हनि जा नोटिफिकेशन नथा ज़ाहिर थियनि। उन खां पोइ स्टेज ते बि जेकॾहिं उस्ताद जे ख़िलाफ़ अहिड़ी लैंग्वेज इस्तेमालु कई वेंदी त अंगूठे छापनि हिननि खे आऊं रोले छॾींदुसि, हीअ करे छॾींदुसि, हिन खां टेस्टूं वठंदुसि। त असीं साईं खे ॿुधाइणु चाहियूं था त किबला असां टेस्ट न अॻे ॾिनी आहे न हींअर ॾींदासीं, ऐं हीअ तालीम सिंध जी जेकॾहिं हलाए पियो त इहो उस्ताद हलाए पियो। तव्हां जूं पॉलिसियूं ऐं तव्हांजी करप्शन जेका आहे उहा इहा आहे त अॼु स्कूलनि में किताब न आहिनि, अॼु स्कूलनि में फर्नीचर न आहे, बिल्डिंगूं सॼियूं किरियूं पियूं आहिनि, ऐं तव्हां हलिया आहियो तालीम जे सुधारे लाइ। उस्ताद सिंध जा हमदर्द थी आया आहियो, सिंध जो हमदर्द। अॻु बि इहो उस्ताद आहे, अॼु बि हींअर बि इहो उस्ताद आहे जेको हिन तालीम खे हलाए थो। असीं अॼु इन जे लाइ आहियूं त असांखे इहो नाइल वज़ीर तालीम न खपे। असां सिंध गवर्नमेंट खे इहो मुतालबो आहे असांजो त स्टेज ते जंहिं तव्हां बि हिन उस्तादनि जी तज़लील कई आहे उन ई स्टेज ते बि उस्तादनि खां माफ़ी घुरे। ॿी सूरत में हीअ एहतजाज असांजो अॼु तालकनि में आहे, इनशा ताला पोइ ज़िलो, पोइ असां सिंध लेवल ते इन तहरीक खे खणी वेंदासीं। सो असां